तो मैं इन वक्त मौजूद आया हमदर्द हाउस से जिते साल की पुजाणी और नए साल की आमद से जो हमदर्द ऑर्गेनाइजेशन तरफ का जो बेहतरीन प्रोग्राम किया जैमें सुगड़ पी ते आया और सिंध की मशहूर फनकारा खुशबू लिगारी भी बिल्कुल इन वक्त जैं फन जो मुज़ाहरो किया इतने बिल्कुल मौजूद हैं। अचो तो वधिक पुछूंसि त हू इन महफ़िल के हवाले से या नए साल के हवाले से कड़ा तासरात ॾियणु चाहींदी। पहिरीं त मुंहिंजे तरफ़ां सभिनी खे नए साल जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं इहा ई दुआ आहे त अला करे नओं साल जेको आहे उहो सभिनी जे लाइ ख़ुशियूं खणी अचे। असांजे मुल्क में मतिलबु हिकु ख़ुशीअ जी लहर हुजे हर तरफ़ चारो तरफ़ ऐं प्यार मोहबत अमुन हुजे। छो जो 2020 त इलाही कोरोना जे करे माण्हू इलाही डिस्टर्ब हुया, पूरी दुनिया इलाही डिस्टर्ब हुई, पर अला करे जेको हाणे 2021 आहे उहो इलाही सुठो